ॾिसंदियूं माइन जा कम लही वेंदा। उहा कहिड़ी माई आहे जेका मर्दनि खे नथी ॾिसे? अब रस्ते ते घुमंदी खणी चादरी पाए अच्छी त बि अखियुनि में तो ॾियारी हूंदसि न। करंदा अहिड़ो फोटो ठाहे जेके ॾियारी न हुजे तो ज़्यादा त कभी नहीं करे। वो तो हज पे वञण जे लाइ माइन जो मुंहुं घणो करणो थो पए, मुंहुं कारो खुलियल आहे, वो तो ख़ल्क़ त ॾिसी वई सभिनी खे। वो तो काबे जो तवाफ़ बि ईअं करणो आहे, मुंहुं खुलियो पियो आहे। कमु अलाए किथे वञी पहुचंदो। बदमाश त सॼी काइनात में आहिनि। मक्के मदीने में हर शरीफ वञनि था, मुशरिक बि वञनि था, बिदती बि वञनि था, राफ़ज़ी बि वञनि था, अहिड़ा माण्हू बि वञनि था जेके तवाफ़ कंदे माण्हू जा खीसा कटे था वञनि। पक न पियो त मेखे साहिब खां पुछो, साईं खे ख़बर आहे सॼी का ॻाल्हि मेखे साहिब खां मख़फ़ी कान्हे। पोइ त असांजे माइन जी ज़ियारत उहे बि करे वेंदा। साईं मुंहिंजा कल चई त अंग्रेजी के ख़िलाफ़ बि फतवा ई न त जेको अंग्रेजी पढ़ंदो सो काफ़िर थी वेंदो। ऐं हाणे छा था लोड़ियूं जो असांजे फतवा जे करे सरकारी इदारनि ते ॿियनि जो कब्ज़ो थी वियो। असांखे किलारत बि लिफ्ट कोन थो कराए। उते दीन जे दुश्मननि जो कब्ज़ो। असां पंहिंजनि हमराहनि खे रोकियो। मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह कुरान में पियो करे त अंग्रेजी पढ़ो, अंग्रेजी पढ़ो। मौलविन खे पढ़ायो त आलिम थी अंग्रेजी पढ़ी वञी सरकारी दफ़्तरनि ते कब्ज़ो कनि। इमाम इनक़िलाब मौलाना उबैदुल्लाह सिंधी ते कहिड़ी फतवा ॾींदो? साईं ॿेर वारो मुंहिंजो मुर्शिद, मुंहिंजो मुरब्बी अल्लाह साईं पंहिंजे इन बाने जे मथां रहमतुनि जा मींहं वसाईंदो रहे। साईं जे तक़वा जो जवाब ई न आहे। पर साईं जन वटि शिनाख्ती कार्ड जे लाइ फोटो कढणु नाजाइज़ हो। कहिड़े मोरी शिनाख्ती कार्ड ठहियल कोन्हे। साईं जन वटि त हज जे लाइ पासपोर्ट जे लाइ फोटो कढणु नाजाइज़ हो। पोइ जेके वञनि था उमिरे हज ते सभई पासपोर्ट जे लाइ फोटो कोन था कढाइनि। साईं जन जे लाइ त बिल ट्रांसफ्यूजन बि हराम हुई त हिकिड़े शख़्स जी रत ॿिए खे नथी रही सघिजे। इहो तक़वा जो हो। मां साईं जन जे फतवा खे ग़लति नथो चई सघां। बिल्कुलु ठीकु चयो उन्हनि, पर इहो उन्हनि जो मक़ाम हो। मां उन ते काॾो पहुची सघंदुसि? हाणे जेकॾहिं तूं बिल ट्रांसफ्यूजन न कर, मरीज़ खे रत न ॾे, तुंहिंजी काई ऑपरेशन बिना तुंहिंजे कम थी थिए। रोज़ानो अलाए केतिरा लाश तुंहिंजे कैविटीज़ मां निकिरंदा। हालतूं तब्दील थी चुकियूं आहिनि। हाणे मजबूरन असांखे चवणो थो पए माण्हू अंग्रेजी पढ़ण खां मुड़नि कोन था। अदा भली पढ़ो पर अंग्रेज़ त न थियो न यार। अंग्रेज़ त न थियो न। कुरान बि त पढ़ो न, दीन बि त पढ़ो न। भला गलत में रुगो सिंध वारा वेंदा छा? अरबे खरबे इंसान जेके लंडन में, अमेरिका में, यूरोप में, जर्मनी में, जापान में रहनि था, जिनखे सिंधी कोन थी अचे, अरबी कोन थी अचे, द्रोहिकी कोन थी अचे, ॿोल कोन थी अचे, अंग्रेज़ था ॻाल्हाइनि, उन्हनि ताईं दीन जो पैगाम पहुचाइण तव्हांजी ज़िमेदारी न आहे छा? छॾियो बि अंग्रेज़ आहिनि, अंग्रेजी ते लख लानत आहे। पोइ त कुल यहूदी नसारनि जे वर चढ़ी वेंदा। पोइ अॼु यूरोप ऐं अमेरिका में जेके आलिम अंग्रेजी में वाइस था कनि, उन्हनि ते कहिड़ी फतवा ॾींदव? असां इहो चवंदासीं हमरान खे त बसि सुठो कमीज़ पायो, पंहिंजो लिबास भलो आहे, पर जेकॾहिं के सूट पायो त काफ़िर थी वेंदो छा? हे सभु पुलिस वारा सूट में आहिनि, त इहो माना मां निकिरी विया। छा कनि वेचारा न पाईंदा वठी त नौकरी मां कढी छॾींदा। हिनजी मजबूरी आहे। हे बेवस आहिनि, हिन त कोई ॾोह कोन्हे। माण्हू बुख जा चक था हणनि। असां अलाए किथे पहुता आहियूं यार, ख़ुदा जो भउ कयो। कुझु मसइलनि ते बि ॻाल्हायो मौलाना। अमेरिका पाकिस्तान खे तबाह करणु थो चाहे।
फकीर जो अल्लाह अकबर अरे भाड़ जा पड़ा बटे नहीं आदमी तो क्या अल्लाह हजार में पहुंचे अमेरिका जब बेखैर तंगे जमा जाकर तू लखे बेगुनाह मुसलमान जालिम मारा है छड़िया तू जुल्म चीर कहां गई खाने तू अल्लाह अकबर जाना है हरी माहौल के बेवकूफ को बनाए अल्लाह जी रहमत नाज़िल थींदी हिन जी क़यादत में न निमाज़ पढ़े न रोज़ो न हज न ज़कात न पटको न ॾाढ़ी कुझु कोन ॿियनि खां कहिड़ियूं शिकायतूं कयूं ख़ुदि सूबनि जे अंदरि छा सूरत हाल आहे पाणीअ जो मसइलो असांजे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो लेकिन इहे ज़ालिम पंहिंजे बेग़ैरती वारे किरदार खां मुआवज़ा तयारी कोन्हनि पाणीअ जो मसइलो असांजे जियाफ़े जो मसइलो आहे इहो सियासी मसइलो न आहे ज़बरदस्ती असांजो पाणी खणी था वञनि असांजी सिंध बंजर थी वई वेरान थी वई कच्छ जे इलाइक़े में मूंखे बि रोक कोन मिले अल्लाह जो कसम खणी थो चवां त कच्छ जे इलाइक़े में अहिड़ी सूरत हाल में कि तुम मुर्दे खे पहचानण जे लाइ पाणी कोन थो मिले कहिड़े हिन ज़ालिम जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो हाणे थल ग्रेटर केनाल थो ठहे सूरत हाल ॾाढी ख़राब आहे मां तव्हांखे कंहिं ख़ुश फहमी में गिरफ़्तार करणु नथो चाहियां ॻाल्हि बिल्कुलु सिधी आहे मां मञां थो त ममलिकत ख़ुदा दादे पाकिस्तान में अगर हक़ सदाकत जी अलम बरदार का नुमाइंदा जमात आहे तो सिर्फ़ ऐं सिर्फ़ जमीयत उलमा इस्लाम आहे सब खां वधीक आलिम बुज़ुर्ग मुत्तकी परहेज़गार अल्लाह जा वली जेकॾहिं तव्हांखे मिलंदा त इन जमात में मिलंदा फलिल्लाहिल हम्द वलिल्लाहि शुक्र फ़लस्तीन जी हालत को था ॾिसो गुलनि जे गोलियुनि जो बख बणिजी रहिया आहिनि कुझु सामने कोन्हे उन्हनि जूं आमरियूं भेंडियूं नियारियूं उन्हनि जे नीरनि सां धरती हाली थी चुकिया अॼु क़िबला अव्वल मस्जिद अक़सा ते ज़ालिमनि जो कब्ज़ो मौलाना हे मक्के मदीने ते कब्ज़ो करणु था चाहिनि हाणे हा त रब पंहिंजो रहम करे उन जे रहमत खां सवाइ ॿियो को सहारो ई कोन्हे कहिड़ी तयारी कई आहे तव्हां जंग जे लाइ तव्हां धाड़ेलनि सां उहो कोन था ॾेई सघो तव्हांजो डंडे जे ज़ोर ते धाड़ेलो रोज़ जेको आहे मेहूं ॿधियूं था वञनि माण्हू खयूं था वञनि ॿकिरनि वांगुरु तव्हां उन्हनि सां मुक़ाबिलो कोन था करे सघो हिन ज़ालिम सां तव्हां छा मुक़ाबिले सघंदव पर रब को पंहिंजो फज़ुल करे रब जे दर ते मोड़ी चो तौबा चो इस्तिग़फ़ार चो अल्लाह के वाॾायो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काफ़िरनि सां जंगूं कयूं हू त मुंहिंजे आका जंग जी तयारी बि कई हुई उन ज़माने में हथियार इहे हा तलवार ही तीर हा नेज़ा हा भाला हा ज़मीनी जंग थींदी हुई उन वक़्त ये डेंकू बम गोला किलाशन को कुछ कोन हो हुजूर साईं जन मुकम्मल तैयारी कई बाक़ी लाहा चाहा थींदा आहिनि पर तव्हां तैयारी बि त कयो न सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तक़ाज़ाउनि खे समझो सिर्फ नमाज पढ़ण सीरत जी तक़ाज़ा न आहे सिर्फ रोज़ो रखण सीरत जी तक़ाज़ा न आहे सिर्फ हज करण सीरत जी तक़ाज़ा न आहे सिर्फ ज़कात ॾियण सीरत जी तक़ाज़ा न आहे सिर्फ ज़िक्र करण सीरत जी तक़ाज़ा न आहे रुगो दुरूद पढ़ण सीरत जी तक़ाज़ा न आहे काफ़िरनि जे मुक़ाबले जे लाइ उन्हनि जेतिरी तयारी करण इहा बि सीरत जी तक़ाज़ा आहे पंहिंजा अखलाक सुधारियो पंहिंजो किरदार सुधारियो
सूरत हाल इंतहाई गंभीर असा तारीख जे नाज़िक मरहले तक गुजरी रहिया आहियूं। चङा भला हमरा तालिबान ते तनकीद था कनि, ॾाढनि वारा भटकनि वारा नेक निमाज़ी मस्जिद में मुजाहिदनि जो गिलाऊं था कनि, किसी भजीरा जबलन में या बुरसिया